ज़ैब साहब जीअं नसीर साहब ॻाल्हि कई त पार्टी अॻुवाणनि जी होॾ जी ईअं ई पीटीआई बानी बि होॾ ते क़ाइमु आहे। उहो चए थो मां माफ़ी छो वठां, अॼु बि माफ़ी लाइ तयारु न आहे। छा हिकु सियासी लीडर खे अहिड़ी होॾ ज़ैब ॾिए थी त इहे इन तरीक़े जा अमल करे? ॾिसो, उन जे कारकुननि या अॻुवाणनि जी ॻाल्हि कयूं त उहे होॾ ते तॾहिं आया न जॾहिं हुननि जो लीडर होॾ ते आहे। ऐं ॻाल्हि इहा आहे त पॉलिटिकली मामला जेके आहिनि उहे पॉलिटिकली विज़डम सां डील कबा आहिनि, न की ज़िद सां या होॾ सां कबा आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में जहिड़े नमूने सां चयो वियो DGISPR जे तरफ़ां त भई माफ़ी वठणु खपे इन्हनि खे, वरी ख़ान साहब जो इहो चवणु त भई असां माफ़ी छाजी वठूं, त मुंहिंजी जेका ज़ाती राय त मुंहिंजे ख़्याल में हिन ॾोह जी जेका असां माफ़ी न हुजणु खपे, हीअ दहशतगर्दी आहे। ऐं हिननि जेका दहशतगर्दी कई, मुंहिंजे ख़्याल में दहशतगर्दी जो जेको ॾोह आहे उहो माफ़ी जोॻो न हूंदो आहे। ऐं इन्हनि दहशतगर्दनि खे जिन्हनि इहे जेके आहिनि मिल्कियतूं साड़ियूं, उन्हनि ते हमला कया, इहे ॾंडा बरदार जेके सरेआम इहे निकिरी आया रोडनि ते ऐं उन्हनि शहीदनि जे जेको आहे सो यादगारनि खे तबाह कयो, उन्हनि शहीदनि जी तौहीन कई आहे, उनजे शहीदनि जी फैमिलीज़ खे रंजायो आहे, उनजी दिलि खे ॾुखायो आहे। मां सम्झां थो त इहा जेका खुलेआम दहशतगर्दी थी आहे, इहा दहशतगर्दी माफ़ी जोगी न आहे। ऐं इन्हनि दहशतगर्दनि खे फेयर ट्रायल जे ज़रिए फेयर ट्रायल जे ज़रिए उन्हनि खे सज़ा सख़्त खां सख़्तु ॾियणु खपनि। इन्हनि खे उन्हनि दहशतगर्दनि वांगुरु ट्रीट करणु घुरिजे जीअं असां ॿियनि दहशतगर्दनि खे अदालतुनि में या उन्हनि खे कानून जे हिसाब सां उनखे ट्रीट कयो थो वञे। त हीअ बि हिकिड़े क़िस्म जी 9 मई जी दहशतगर्दी हुई ऐं उन दहशतगर्दी खे कुचलणु तमामु ज़रूरी आहे। ऐं हा, बिल्कुलु पॉलिटिकली डायलॉग थियणु खपे। हा, जेकॾहिं अॻी पार्टी सियासी नमूने सां हले हा, जेकॾहिं सियासी उन ॾाहप जो मुज़ाहिरो करे हा, त बिल्कुलु उनजे लाइ मुंहिंजे ख़्याल में इहो थियणु खपे हा त उहा सियासी नमूने सां उन सां ॻाल्हियूं थियनि। इहो हिकिड़ो मौक़ो ज़रूरु हिन वटि हिन जेका असां इलेक्शन में आयो त भई हाणे तव्हां खटे आया आहियो, या तव्हांजा माण्हू आया आहिनि, कहिड़े फॉर्म में बि आया आहिनि, कहिड़े नाले सां बि आया आहिनि, पर जेकॾहिं हाणे तव्हां वटि मौक़ो आहे त तव्हां वेही सियासी नमूने सां फ़ैसिला कयो। जेकॾहिं सियासी नमूने सां उहो फ़ैसिला कंदा त शायदि सूरत हाल का तब्दील बि थी पए सघी। पर मुंहिंजे ख़्याल में सियासी सूरत हाल कहिड़ी बि थिए, सियासी ॻाल्हियूं कहिड़ियूं बि थियनि, डायलॉग्स भली थियनि, पर उनजी एजेंडा में 9 मई न अचणु खपे। 9 मई हिकिड़ी खुलियल दहशतगर्दी हुई ऐं मुंहिंजे ख़्याल में रियासत खे पंहिंजे रिट क़ाइमु करण जे लाइ इहो ज़रूरी आहे त उन्हनि दहशतगर्दनि खे सख़्त खां सख़्तु सज़ाऊं मिलणु खपनि। उनजो तालुक़ु कहिड़ी जमायत सां बि हुजे, उनजो तालुक़ु कहिड़े बि सूबे सां, कहिड़े बि इलाइक़े सां हुजणु खपे। मुंहिंजे ख़्याल में ॾोहारी खे ॾोहारी जी नज़र सां ॾिसणु खपे, दहशतगर्द खे दहशतगर्द तौर ते ई ट्रीट करणु खपे। ऐं इहा वक़्त जी तमामु ज़रूरत आहे। जेकॾहिं जेका ग़लती 14 में कई वई हुई उहा 24 में न करणु खपे। 10 सालनि खां पोइ उन जो नतीजो तव्हांजे साम्हूं आयो। जेकॾहिं वरी इहा साॻी ग़लती दोहिराई वई त इन खां वॾी कंहिं दहशतगर्दी खे मुंहुं ॾियणो पवंदो।